नाज़रीन अहम ख़बर मां के वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं फ़ौजी क़यादत विच में इख़्तिलाफ़नि जी तरदीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ धुर इख़्तिलाफ़ चाहे थी पर न एस्टेब्लिश ना समझ आहे। नई वरी इमरान ख़ान चयो आहे जो इख़्तिलाफ़ पैदा कंदो। बरतानवी मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त हुकूमत ऐं एस्टेब्लिशमेंट जी सोच धार धार थी सघे थी पर उन जो मतिलब इहो हरगिज़ नाहे त इहे हिक पेज ते नाहिनि या उन्हनि विच में के इख़्तिलाफ़ आहिनि। घरो वज़ीर चयो त मुल्क जो फ़ाइदो बि उन में ई आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं फ़ौजी क़यादत हिक पेज ते हुजनि। शेख रशीद चयो त फ़ौजी क़यादत जो फ़ैसिलो आहे त उहा चूंडियल PTI सरकार सां गॾु बीठल रहंदी। वफ़ाक़ी घरो वज़ीर चयो त मथे ते हथ हुजण वारे बयान ते सिविल हुकुम जे हिक फ़र्द फ़ौजी क़यादत खे बयान वापसि वठण लाइ चयो। हिन एस्टेब्लिश जो नालो न खयो पर संदसि मतिलब इहो ई हो। शेख रशीद चयो त अपोज़िशन वज़ीर आज़म ऐं एस्टेब्लिशमेंट में इख़्तिलाफ़ पैदा करणु चाहे थी पर न एस्टेब्लिशमेंट ना समझ आहे। नई वरी वज़ीर आज़म चयो आहे जो अहिड़ो कमु कंदो। अहम ख़बर मां के ॾियूं पिया वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं फ़ौजी क़यादत विच में इख़्तिलाफ़नि जी तरदीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ धुर इख़्तिलाफ़ चाहे थी पर न एस्टेब्लिशमेंट ना समझ आहे। नई वरी वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे जो इख़्तिलाफ़ पैदा कंदो। बरतानवी मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद अहमद चयो आहे त हुकूमत ऐं एस्टेब्लिशमेंट जी सोच धार धार थी सघे थी पर उन जो इहो मतिलब हरगिज़ नाहे त इहे हिक पेज ते नाहिनि या उन्हनि विच में के इख़्तिलाफ़ आहिनि।